जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सभिनी जो मनपसंदि नाश्तो सेयल डबल रोटी या सेयल ब्रेड जंहिंखे चवंदा आहियूं असां। ॾाढी टेस्टी और सिंपल सी रेसिपी आहे हिन जी। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। इहो उहो चैनल आहे जिते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस तव्हांखे मिलंदा, चाहे उहा सिंधी रोटी हुजे, सिंधी खाधो हुजे, सिंधी कल्चर हुजे, ॾिण वार ते असां कहिड़ा खाधा ठाहींदा आहियूं, ॾिण वार कीअं कंदा आहियूं, इहे सभु शयूं मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहिनि। हिकु हिकु वीडियो मां अपलोड कंदी आहियां, तव्हां ज़रूरु ॾिसजो, पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि खे बि इहो ज़रूरु ॿुधाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों खणंदासीं पाव यानी डबल। इन्हनि खे असां पीसिस में कट कंदासीं। छुरीअ जो इस्तेमालु कयूं या त कैंची जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियूं। तव्हां चाहियो त डबल खे हथ सां बि कटे सघंदा आहियो, पर उहे पीसिस थोरा नंढा वॾा लॻंदा, इन करे असां या त कैंची जो इस्तेमालु कंदासीं या छुरीअ जो। इन खां पोइ हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं तेल, कॾहिं विझंदासीं राई, जीरो, राईअ खे असां और बि चवंदा आहियूं। इन खां पोइ हिन में विझंदासीं कड़ी पतो, साओ मिर्च। इन्हनि खे थोरो तेल में भुञणो आहे। इन खां पोइ असां हिन में विझंदासीं बसरु। हिकु वॾो बसरु खयों मां, उनखे सफ़ा सनो सनो कटे रखियो आहे मां, इहो विझंदासीं। बसर खे भुञंदासीं जेसिताईं इहो थोरो सो गुलाबी थिए। पहिरियों बाहि खे तेज़ कंदासीं, उन खां पोइ बाहि खे स्लो करे असां हिन खे भुञंदासीं बसर खे। उन खां पोइ हिन में विझणो आहे टमाटो। 2 टमाटा खया आहिनि मां, उनखे बिल्कुलु सनो सनो कटे रखियो आहे। इन में विझंदासीं असां सुका मसाला, हैड, इन खां पोइ विझंदासीं ॻाढ़ा मिर्च, ऐं लूणु विझणो आहे। बसि इन्हनि 3 शयुनि जो इस्तेमालु करिणो आहे असांखे, हैड, ॻाढ़ा मिर्च ऐं लूणु। उनखे सभिनी खे चङी तरह मिक्स कंदासीं पहिरियों, और टमाटे खे असांखे मैश करिणो आहे, बिल्कुलु सफ़ा चिथजी वञे टमाटो। इनखे थोरी देरि असां ढके करे सिजाईंदासीं, जीअं टमाटो चङी तरह सिजी वञे और कचो न रहे। इन खां पोइ इन में विझंदासीं असां पाणी। टमाटे जे सिजी वञण खां पोइ उनखे चङी तरह चिथणो आहे पहिरियों, चिथण खां पोइ इन में विझणो आहे पाणी। पाणी विझी इनखे बॉइल करिणो आहे। इन में विझंदासीं असां लीमो, हिकु लीमे जी रस विझंदासीं। इन सां ॾाढी बढ़िया टेस्ट ईंदी आहे सेयल ब्रेड में। पाणी मां सिर्फ़ु मुनो गिलास ई विधो आहे, वधीक पाणी न विझणो आहे असांखे। हाणे हिन में विझंदासीं असां साओ मसालो, चङी तरह मिक्स कंदासीं। चङी तरह बॉइल थी रहियो आहे। हाणे हिन में विझंदासीं असां पाव जेके असां कटे रखियूं हुयूंसीं। पाव विझण खां पोइ बिल्कुलु हल्के हथ सां हिनखे घुमाइणो आहे, जीअं बिल्कुलु इहे नरम न थियनि, और चङी तरह इहो जेको मिक्सचर आहे सभिनी पाव खे लॻे। त हल्के हथ सां बिल्कुलु हिनखे घुमाईंदासीं। सेयल डबल जॾहिं महिल ठाहिबी आहे त उन महिल पाणीअ जी जेको अंदाज़ आहे उहो बराबरि हुअणु खपे, न त जेके डबलूं आहिनि सफ़ा नरम थी वेंदियूं आहिनि ऐं बिल्कुलु अटे अटे वांगुरु लॻंदियूं आहिनि। त असां ध्यानु रखंदासीं जेॾी महिल पाणी विझूं त जेतिरो असांखे ज़रूरी पाणी लॻे ओतिरो ई विझूं। हिन में थोरो सो विझंदासीं हिन में साओ मसालो। कुझु सेकेंड हिनखे ढके रखंदासीं जीअं एक्स्ट्रा मॉइस्चर जेको हुजे सॼो एब्जॉर्ब थी वञे। वरी हिनखे हल्के हथ सां घुमाईंदासीं और गरमा गरम हिनखे असां सर्व कंदासीं। इहा असांजी सेयल ब्रेड यानी सेयल डबल रोटी तयारु आहे। ॾाढी टेस्टी आहे, गरमा गरम खाइजे त मज़ो अची वञे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो, मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहो मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। और अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो, और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो, और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।